अदीब तुझी ज़ाल किथे है? तुंहिंजी ज़ाल? पर तुंहिंजी त न शादी ही न आई थी। पर मुंहिंजी ज़ाल आहे। हुअ कूड़ी हुई, हुअ तुंहिंजी ज़ाल न, हुअ असांजे घर जी नौकरियाणी आहे। न ईंदे मवाली, अॼु तुंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं आहे। जीअं तो प्रिया जी ज़िंदगी बर्बाद कई आहे न, ईअं मां तुंहिंजी ज़िंदगी बर्बाद कंदुसि। इन जो मतिलब त उन्हनि जी कन में ठकाइण घुरिजे। तव्हां कन मट जी ॻाल्हि था कयो? कन मट न बाबा, मां त चवां थो हिनखे चङो भलो सटको ॾिजे। अवां जेको ज़ुल्म कयो आहे न, सभु कुदरत वारनि जे कागज़नि में लिखियलु आहे। बसि अलाह पाक सबब ॾे सुल्तान खे, न त तव्हां सभु उन जे हथां बर्बाद थी वेंदव। मेकू ताईं ते एतबार कोन्हे को। मेकू सब बंदूक दे बंदूक चमचांदी दुआना पीछे तू बेफिक्र थी सुम को। हा बंदूक हिते त कान्हे का, बंदूक त घर पई आहे। हाणे ईअं कर, मां सुभाणे बंदूक खणी ईंदुसि, पोइ तूं मज़े सां वेही हिते ख़ुदकशी कजांइ, ठीकु आहे? इन खुदे कम में अकेलो सालार ऐं बशू न आहे, अद जो सूबेदार सोढल, गोहर वरियाम, ये सभु शामिल आहिनि। गोहर मलूक खे मुंहिंजो न्यापो ॾे त मूंसां मिली वञे। हिकु दफ़ो मां हुन सां वात टुकाणी कया, जेकॾहिं पोइ बि इहे छोरा नथा मिलनि न, त पोइ तोखे मोकल आहे। ॾेखार हिननि खे काक जा वण। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।